साल 1991 खां 98 ताईं 7 साल गुज़रिया आहिनि। उन्हनि 7 सालनि में पाण सभिनी खे ख़बर आहे त सिंध में का बि वबा कोन आई आहे, को बि ॾुकार कोन आयो आहे, को बि ज़िलज़िलो, का बि मुसीबत कान आई आहे जंहिं हज़ारनि तइदाद में माण्हू मारिया हुजनि। 1991 जी आदमशुमारी घर शुमारी मुताबिक़ सिंध जी आबादी 5 करोड़ 13 लख हुई ऐं उन वक़्तु उन में सिंधी ॻाल्हाईंदड़नि जो तइदाद 4 करोड़ 26 लख हो। उन्हनि 7 सालनि में उहे 4 करोड़ 26 लख सिंधी वधण खपनि या खुटनि, त पोइ असीं आदमशुमारी कराईंदड़ मुल्क जे हुकुमराननि खे वर्ल्ड बैंक IMF जे चवण ते हलंदड़नि खे ॿुधाइण चाहियूं था त मार्च जी आदमशुमारी में जेकॾहिं सिंधी माण्हू सिंधी ॻाल्हाईंदड़ 4 करोड़ 13 लखनि खां हिकु माण्हू बि घटि थिया त उहा असांखे नामंज़ूर हूंदी। हिकिड़ी ख़ासि रिथा हेठि पाकिस्तान जो समूरो खारो पाणी, समूरो सिम वारो पाणी, पंजाब ऐं सरहद जो खारो ऐं ज़हरीलो पाणी नेशनल ड्रेनेज प्रोग्राम जे नाले में सिंध ॾांहुं लाड़ियो पियो वञे, सिंध ॾांहुं मोकिलियो पियो वञे। सिंध हिकिड़ो खूह बणिजी वेंदी, हिकिड़ो तलाउ बणिजी वेंदी। हींअर बि लाड़काणे, शिकारपुर, जेकबाबाद, दादू, बदीन ऐं ठट्टे ज़िलनि में माण्हूअ खे दफ़न करण लाइ क़बर खोट थिए थी त 4-5 फुटनि ते पाणी मौजूदु आहे। जेकॾहिं नेशनल ड्रेनेज प्रोग्राम ते नज़रसानी न कई वई, सिंध खे ॿोड़े तबाह करण जी रिथाबंदी मनसूख न कई वई त सिंध तलाउ थी वेंदो ऐं पाण ढिबुनि ते वेठा हूंदासीं। असीं हुकुमराननि खे, सरकार खे, मुस्लिम लीग खे, बापडा खे ॿुधाइण चाहियूं था त सिंध खे तलाउ बनाइण जो मनसूबो ख़तम कनि, न त हुनजी मज़ामत कई वेंदी। अॼु तव्हां भाउर ऐं भेनरो हैदराबाद जे रस्तनि ते आहियो, पर इक़्तिदार में रहंदड़ 2 पार्टियूं इन मसइले खां गाफ़िल आहिनि, इन साज़िश में शरीक आहिनि। अॼु हिननि रस्तनि ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे हुअणु खपंदो हो। असीं गौस अली शाह साहब, इलाही बख़्शूमरो साहब ऐं लियाकत जतोई साहब खे ॿुधाइण चाहियूं था त आदमशुमारी जेकॾहिं ग़लति थी, सिंधी माण्हुनि खे जेकॾहिं पंहिंजे धरतीअ ते अक़लियत में तब्दील कयो वियो त तव्हां बि हुनजो शिकार बणिजंदव, तव्हां जूं कॉन्स्टिट्यूएंसीज़ बि सलामत न रहंदियूं, तव्हीं बि इक़्तिदार में कोन वेही सघंदव। अचो तव्हां असां सां गॾु रस्तनि ते अचो ऐं हुकुमराननि खे, इस्लामाबाद खे इहो ॿुधाए छॾियो त आदमशुमारी जे ख़िलाफ़ सिंधी माण्हुनि जे मज़ामत में तव्हीं बि गॾु आहियो। सिंध जा कामोरो, हिन शहबाज बिल्डिंग जा मकीनो, सिंध जे आमदनी ऐं डेवलपमेंट प्रोग्राम्स मां करोड़ रुपया कमाईंदड़ कामोरो, टेक्नोक्रेट्स ऐं ब्यूरोक्रेट्स, ॿुधी छॾियो, जेकॾहिं सिंध जी कोटा घटी, सिंध जी आबादी घटी, तव्हां CSS करे इक़्तिदार जे ऐवाननि में कोन पहुचंदव, तव्हांखे 17 अरिड़हें ग्रेड जूं नौकरियूं कोन मिलंदियूं। अॼु तव्हां सिर्फ़ ॾोकड़नि कमाइण जे पोयां आहियो। अॼु सिंध जे कामोरनि जे वॾे में वॾो मसइलो आहे बबली। अॼु सिंध जा SDM ऐं डिप्टी कमिश्नर ऐं कमिश्नर आदमशुमारी थी सा तबाह, कालाबाग डैम ठहे पियो ऐं तव्हीं बबली खे झलण लाइ मोबाइलूं पिया जोड़ायो। असीं तव्हांखे ॿुधायूं था त सिंध जे ख़िलाफ़ गद्दारी जो नोटिस सिंधी आवाम वठे पियो। असांजे सादगी ऐं असांजे हीनाई ऐं सुस्तीअ खे कमज़ोरी न सम्झो। असीं तव्हांखे बि ॾिसूं पिया, मुस्लिम लीग खे बि ॾिसूं पिया, पीपल्स पार्टी खे बि ॾिसूं पिया। दोस्त ॻाल्हि कई सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर, सिंध जे चइनी वॾनि तालीमी इदारनि जा वाइस चांसलर गुंडनि जा एजेंट आहिनि, एजेंसियुनि जा किराए जा टटू आहिनि। जेके गुंडा तव्हांजे ऑफिस में गिड़ी, तव्हांजे टेबल ते मुक हणी, तव्हांजे नंगनि जी बेहुरमती था कनि, तव्हांजे ज़ालुनि खे अगवा करण जी धमकी था ॾियनि, तव्हीं उन्हनि गुंडनि जो तहफ़ुज़ था कयो। सिंधी माण्हू तव्हां जहिड़े बेगरतनि खां बि साफ़ वठंदा, तव्हीं दहशतगर्दनि खे हथियार पहुचायो था।
हज़ारनि में गॾायूं, सुभाणे असीं लखनि किरोड़नि में गॾिजींदासीं। तव्हां खां हिसाब थींदो। अचबो त जिगर शेर जो धारे अचबो, अचबो त जिगर शेर जो धारे अचबो, हर देव ऐं राकास खे मारे अचबो, हर हाल में अंजाम खे पारे अचबो, के जंग कंदो तंग त साड़े अचबो, हूंदो जे बयाबान लताड़े अचबो, ऐं मंज़िल मक़सूद ही वादो आहे, आयो जे अॻियां उभ त